अज़ल खां हली गाड़ी तुंहिंजी मुंहिंजी, हयात बशर हिक घड़ी तुंहिंजी मुंहिंजी, रंग लियूं कुझु ॾियारा, अंत सभ जो माठ, ॾिस पखी उड़ी शफ़क़ में, नेठि ऊंदहि ॾे कहनि था। अॼु किथे हू अयाज़ जो अघु हो, वार कारा ॾिसी भुली आई, तो मौत हर कंहिंखे ॾिसे, था आदमी केॾो कुॾनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम उॾात अनोखी आंदिया सां गॾु हाज़िर आहियां। प्रोग्राम जो मिज़मान मुनीर खे असां वाक़ई ॿुधाईंदा हलूं त हीउ प्रोग्राम अवां लाइ पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर, पोयां गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणे जे प्लेटफॉर्म तां। असांजे हिन प्रोग्राम जे लाइ अॼु कैमरामैन जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि एहसान डोमके। ऐं नाज़रीन, जेकी चंद इस्म मूं अवां जे अॻियां सवेरे पेश कया प्रोग्राम जी शुरूआत में, त यकीनन अवां उन शेरनि मंझां उहो अंदाज़ो लगायो हूंदो त असांजो अॼोको प्रोग्राम निहायत ई अनोखो प्रोग्राम आहे, इंपॉर्टेंट प्रोग्राम आहे ऐं थोरो मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहे। उहो न करे त अॼु असां पंहिंजे हिन प्रोग्राम में शेख हयात जी शाइरी में मौजूदु फ़ानियत जे तसवर खे ज़ेरे बहस आणींदासीं। पर उन खां अॻु जो आऊं अवां खे शेख हयात जी शाइरीअ में मौजूदु फ़ानियत जे ॻोढ़े फ़लसफ़े ते पंहिंजा आइडियाज़ शेयर कयां। अवां खे ॿुधाईंदो हलां त अदब में फ़ानियत जो तसवर मौज़ू अक्सर करे रोमानवी शाइरनि जी शाइरीअ जी ख़ुसूसियतनि मंझां हिकिड़ी ख़ुसूसियत हूंदी आहे। नाज़रीन, उन हवाले सां अंग्रेज़ी अदब में जॉन कीट्स, उर्दू अदब में परवीन शाकरा ऐं सिंधी अदब में शेख हयात उहे नामियारा शाइर आहिनि जिन जी शाइरीअ में असांखे फ़ानियत जो अंसर जजे ताइदाद में मिले थो, जजे मिक़दार में मिले थो। ऐं जॾहिं असां शेख हयात जी ॻाल्हि कंदासीं, उनजे फ़ानियत जे तसवर जी ॻाल्हि कंदासीं, उनजे फ़ानियत वारे फ़लसफ़े जी ॻाल्हि कंदासीं, त दोस्तो शेख हयात जे फ़ानियत वारो तसवर सिर्फ़ु माण्हू फ़ानी ताईं महदूद न आहे, बल्कि सूंह, मोहब्बत, फितरत ऐं मौत ताईं हिकु वसी ऐं जामियो तसवर आहे। नाज़रीन, इंसान खे ज़िंदगी जहिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो त मिले थो, पर उन जे बावजूद बि हू पंहिंजी हयाती ऐं उमिरि जे मथां क़ादिर न आहे। हू हर लम्हे हर दफ़े इहो कोशिश कंदो आहे पंहिंजे पारां त हू पंहिंजी उमिरि खे वधाए, पंहिंजी ज़िंदगी खे वॾी करे सघे, उमिरि खे डिघी करे सघे, पर उन जे बावजूद बि बक़ौल हयात जे, बक़ौल शेख हयात जे त उमिरि बेवफ़ा आहे ऐं उमिरि इंसान खे ठगे थी। भली इंसान पंहिंजे सिहत जे बारे में मोहताब रहे, दुआ खां वठी दवा ताईं जेको कुझु करे थो, उन जे बावजूद बि उमिरि इंसान खे ठगे थी। जीअं हयात चवे थो त हासिले सद ज़िंदगी आहे गर्ज, बेवफ़ा उमिरि इंसान ए अदियूं। ऐं ॿियो इहो नाज़रीन त मज़हब खां वठी माउ पीउ, मुअल्लिम, उस्ताद असांखे नंढपण खां वठी असांजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि विझी छॾींदा आहिनि त जेका बशर जी हयाती आहे, जेका आहे उहा हिकु घड़ीअ जी आहे। ऐं माण्हू ज़िंदगी खे बसि सम्झण जी कोशिशि कंदो आहे त उहो ख़्यालु उनखे अची ज़हन में वापसि क्लिक कंदो आहे त जेका इंसान जी ज़िंदगी आहे हिकु घड़ीअ खां सवाइ कुझु बि न आहे। ऐं इहा का ॻाल्हि अॼु थियल न आहे नाज़रीन, बक़ौल शेख हयात जे त अज़ल खां हली गालड़ी तुंहिंजी मुंहिंजी, हयात बशर हिकु घड़ी तुंहिंजी मुंहिंजी। ऐं दोस्तो, बारूदण ऐं जवानी जे जोबन जे नशे में इंसान खे उहा ख़बर त नथी पवे त कीअं सुबुह थिए थी ऐं कीअं शाम थिए थी ऐं कीअं पई हुनजी सॼी उमिरि तमामु थिए, पर हू जॾहिं पंहिंजे अंजाम जे वेझो पहुचे थो नाज़रीन, त हू न चाहींदे बि उहो सोचण ते मजबूर थिए थो। ऐं शेख हयात जे लफ़्ज़नि में त कीअं उभरे थो, कीअं उल्हे थो, कीअं पई उमिरि तमामु थिए, मां सोचां थो केसीं ताईं, थो सुबुह थिए ऐं शाम थिए।
उन खां अलावा नाज़रीन इंसान सां वॾे में वॾी वेदन इहा आहे त हू पंहिंजी आगाज़ ऐं अंजाम वांगुरु पंहिंजी रोज़मर्रा जे दर्द ऐं पेड़ाव खां निजात मुकमल तौरु निजात जो फन बि नथो ॼाणे ऐं उनखे इहा ख़बर न आहे त उनजी उमिरि जेका आहे उहा केॾांहुं कहे थी पई ऐं इंसान जो हिन जीवन सां साथ सिर्फ़ु एतिरो आहे जीअं हवा जो ख़ुशबूअ सां साथ हूंदो आहे ऐं शेख हयात बि असांखे इहो यादि ॾियारे थो त जॾहिं इंसान फ़ानी पंहिंजी आगाज़ अंजाम उमिरि ज़िंदगी ऐं उनजे मुख़्तसिर साथ बाबति मुकमल तौरु को बि इल्मु या कुदरत न रखंदो नाज़रीन त पोइ उनजे बारे में शेख हयात वांगुरु अनेक सवाल ज़रूरु पुछंदो त कीअं उभिरे थो ऐं कीअं लहे मां छा ॼाणा केॾां पई हीअ उमिरि कहे मां छा ॼाणा जे अंत इहो ई थियणो आहे ऐं साह अॻे पोइ ॾियणो आहे छा लाइ हयाती दर्द सहे मां छा ॼाणा हर ख़ुशबू वेंदी रहंदी आहे ऐं दूर हवा में कहंदी आहे तो कैसी तोसां साथ रहे मां छा ॼाणा नाज़रीन शेख हयात जेके ज़िंदगी जे शुरूआती ॾींहंनि में उहा परूड़ न हुई त ज़िंदगी जी अबदी हक़ीक़त छा आहे हू ऐं हुनजी हयातीअ जो निभाउ जेको आहे उहो केतिरा ॾींहं आहे यानी इंसान जो अमूमी तौरु उनजी जीवन सां केतिरा ॾींहं साथ रहंदो आहे ऐं बज़ाहिर दुनिया जे रंग रोशनियुनि में रनाइण में रहंदड़ माण्हू थोरे फितर जी ॿी मख़लूक सभ जो अंत मौत आहे ऐं सभिनी खे इहा ॻाल्हि हिकु न हिकु ॾींहुं सम्झ में अची वेंदी ऐं त सभिनी जी ज़िंदगी जो हिकु ॾींहुं अंत अचिणो आहे मौत आहे ऐं सभिनी खे हिकु न हिकु ॾींहुं ऊंदहि ॾे वञिणो आहे इंसान खे ऊंदहि ॾे वञिणो आहे त पखी परंदनि खे बि ऊंदहि ॾे वञिणो आहे जीअं हयात चवे थो त केरु ॼाणे हयाती घणा ॾींहं आऊं वरी ॿिए हंधि चवे थो त रंग रलियूं कुझु ॾियारा अंत सभ जो माठ ॾिस पखी उॾड़ी शफ़क़ में नेठि ऊंदहि ॾे कहंद नाज़रीन शायद इहो ई सबब हो त शेख हयात बतौर फिलासफर शाइर या तख़लीकार हुन हमेशा उमिरि जे विछोटे फ़ानी ज़िंदगानी जे खोटे ते हमेशा पए वीचारियो उमिरि बसि पंहिंजी विछोटी एतिरी ज़िंदगानी आहे खोटी एतिरी दोस्तों उन खां अलावा हयात आदम फ़ानियत जे हयाती ऐं फ़ानियत ते इज़हार बेवसी खां पोइ अणॼाणाईअ खां पोइ हू पंहिंजे शाइरीअ में पंहिंजे किताब भंवर भरी आकाश में फितरत तरफ़ लड़े थो त आख़िरकार कंदड़ ऐं टिड़ंदड़ गुलनि जे क़िस्मत में माण्हू फ़ानीअ वांगुरु टिड़ी करे छॾणु आहे त ईअं छो गुल टिड़नि था छड़ी वञण जे लाइ मदए सबा ख़ुदा मालूम जेके नाज़रीन मां शाम जे पहर कंहिं समुंड ॾांहुं अव्हां जो वञणु कॾहिं थियो हूंदो या लहंदड़ सिज खे समुंड जे मस्त शोलनि में अव्हां पसियो हूंदो त उन सवाल ते बि गौर वीचार ज़रूरु कयो हूंदो हयात वांगुरु त शाम जो सिज समुंड ते आहे हाँ मगर छोलियूं रहे कैसे उहे छोलियूं केसीं ताईं रहंदियूं ऐं सिज बि शाम जो आहे इंसान उन बारे में ज़रूरु सोचींदो आहे पर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾियो जेकॾहिं अॼुकल्ह त असां वटि अमूमी तौर ते उहो घणो फ़िक्र जी ॻाल्हि थी वई आहे असां इहो सोचियूं था पिया त राति जी गुक तारीख़ी में जेकी ॾीओ ॿारियो वेंदो आहे त नाज़रीन आख़िरकार उहो ॾीओ बि केतिरे देर ताईं टमकंदो शेख हयात जी एॾी गहरी नज़र आहे जो उन ॾीए जे बारे में बि उनजी फ़ानियत जे बारे में बि हू ज़रूरु चवे थो कुझु जीअं हू चवे थो त वेंदो नेठि विसां मींहुं आहे टिमकी टिमकी को ॾींहुं नाज़रीन असां मूंखे ॿुधाईंदा हलूं तव्हां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो मूं ॾात अनोखी आंदी आहे ऐं मुंहिंजो नालो मुनीर डोमकी आहे ऐं हिन प्रोग्राम जो एज़ाज़ी मिज़बान आहियां असांजो अॼोको ही प्रोग्राम असांजी चुनल संद तस्वीर ऐं असांजे आवाज़ खे अव्हां ताईं पहुचाइण में अॼु असां सां ॿारहं ॿेली आहिनि कैमरामैन एहसान डोमकी
ऐं असांजे मौज़ूअ खे अवां लाइ हिन प्रोग्राम में ॼाणंदो आहे उहो आहे शेख हयात जी शाइरीअ में मौजूदु फ़ानियत जो तसव्वुर। सो नाज़रीन, बतौर तख़लीकार शेख हयात जी अखि टेलीस्कोप हुई। उहो आम शाइर न हो, हू कंहिं नामे वारे साइंसदान वांगुरु हुन फितरत जी वीरानगी उजाड़ खे बिल्कुलु क्लोज़ क्वार्टर्स खां ॾिठो। एतिरो को शायदि नामे वारो नाज़रीन साइंसदान बि न ॾिसी सघे जेतिरो अयाज़ फितरत जी उन वीरानगी ऐं उजाड़ खे क्लोज़ क्वार्टर्स खां ॾिठो। जॾहिं वणनि ते कोमाणा कांव हुजनि, परलाव बि न हुजे, कंडीअ न संगरी, साओ बबर सावक शांगो न शेलड़ा हुजनि, सॼो आसमान नाज़रीन बरपत ऐं उधर ज़मीन वांगुरु ॾे खॾे ऐं ॿिन्ही में को बि फ़र्क़ु बाक़ी न रहे ऐं मारूअड़नि जी ज़िंदगी में थोरी झट लाइ कही आयल बहारूं घटाऊं फिज़ाऊं हुजनि ऐं पोइ हलियूं वञनि त इंसानु उन्हनि जे बारे में ज़रूरु सवाल सोचींदो त आख़िरकार ईअं छो। जीअं यादि करे थो त वण वण ते कोमाणा कांव, पन पन में परलाव न को, हवाऊं घटाऊं फिज़ाऊं बहार, अलाए छा हुया, सभु अलाए छा हुया। नाज़रीन, मशहूर अंग्रेज रोमानवी शायर, ब्रिटिश रोमानवी शायर शेले पंहिंजे हिकु नज़म ओड टू द स्काई लार्क में जॾहिं उन स्काई लार्क खे यानी चंडोल पखीअ खे वॾे लाड कोड सां प्यार सां हवा में उॾंदे ॾिसे थो त हू उनखे मुखातिब थींदे चवे थो त छा उन पखीअ खे ख़बर बि आहे त दुनियावी प्यार जी उन सिर्फ़ु चंद घरनि जे लाइ हूंदी आहे। पर नाज़रीन, जेकॾहिं साॻी अबदी ॻाल्हि सिंध जो महान शाइर, अज़ीम शाइर शेख हयात जॾहिं असांखे पंहिंजी शाइरीअ जे वसीले सादनि लफ़्ज़नि में सम्झाए थो त सचपच त माण्हू सरहद गम जे क़रीब अची वञे थो ऐं माण्हू उन ॾुखाईंदड़ सवाल जे बारे में ज़रूरु सोचे थो त सरहद गम क़रीब आए दोस्त, साथ कैसी मोहब्बतूं रहंदियूं। पर उन खां अलावा नाज़रीन, इंसान जे माण्हू सां मोहबत कंदो आहे, यानी इंसान पाण जे माण्हू सां मोहबत कंदो आहे, प्यार जे मुख़्तसिर साथ खां पोइ हू उन जे बारे में बि ज़रूरु सोचींदो आहे आख़िर उहे सभु केसी रहंदा। जीअं यादि चवे थो त प्यार ही ॾींहुं ॾूं रहे कैसी, हू त आऊं तूं रहे कैसी। ऐं ॿियो इहो त माण्हू आहियां जेको इश्क मोहब्बत जी दुनिया खे पंहिंजी कुल ज़िंदगी सम्झे थो, जेकॾहिं उनखे उन ते थोरी नज़र फेराए या उनखे गौर फ़िक्र करे त इश्क मोहब्बत जी दुनिया अख शिंब में गुज़री वञे थी नाज़रीन, जेका सिर्फ़ु बाक़ी वञे हिकु यादि खां सवाइ कुझु बि नथी बचे। प्यारींदड़ भरियल प्याला, तड़पंदड़ प्यासी, उहा शमय सहर, उहा हसीन यादगार रात बि बाक़ी वञी नथी बचे। जेकॾहिं उहे सभु कुझु गुज़री हलिया था वञनि त पोइ नाज़रीन माण्हू उन्हनि जे गुज़रण ते रोइण पिटको त कंदो। उहा इश्क मोहब्बत जी दुनिया गुज़री बि वई, आ यादि जंहिंजी बाक़ी सा गुज़री बि वई। महफ़िल बि न रही, साकी न रहिया, प्याला न रहिया, प्यासी न रहिया, ए शम्मे सहर शा रात हुआ, गुज़री बि वई। ऐं दोस्तों, पर फुटीअ जा गूंजंदड़ नचंदड़ कुॾंदड़ पंछी सिर्फ़ु उन वक़्तु सुरहा हूंदा आहिनि, पर शाम जे वक़्तु माण्हू फ़ानीअ वांगुरु उन्हनि पखियुनि लाइ बि ॼण त मौसम ख़िज़ा हूंदी आहे। थी वई शाम, चुप थिया पंछी, तूं बि ख़ामोश थी वई आहीं। नाज़रीन, हिन खां भला वॾो धोखो ज़िंदगी जो भला ॿियो कहिड़ो थी सघे थो त वार कारा ॾिसी माण्हू भुली पवे। अयाज़ चवे थो त अॼु किथे हू अयाज़ जो अघु हो, वार कारा ॾिसी भुली आहीं। ऐं हिकिड़ी ॿी हक़ीक़त शेख हयात पंहिंजी शाइरी जे किताब भंवर भरी आकाश में हिकु तमामु आम हक़ीक़त सां तव्हां सभिनी सां वंडे थो त हू चवे थो त जेकॾहिं असां सभई माण्हू जेके इंसान आहिनि, पंहिंजे हथनि सां ठहियल जेकी वॾियूं इमारतूं आहिनि, वॾा वॾा महल आहिनि ऐं शहर ॾे थो, उहो उन ख़ुशफ़हमी में न रहे त
ये वॾियूं इमारतूं, वॾा महल, वॾा शहर, ताहियात ईअं सालिम रहंदियूं। ये इमारतूं सालिम रहंदियूं, ये महल सालिम रहंदा? न, नो नो, नेवर एट ऑल। They are subjected to mortality. Like human beings, they also go through the process of decay and destruction. तव्हां शेख अयाज़ जे जनम भूमि जो मिसाल वठो त शिकारपुर, जो कंहिं दौर में शिकारपुर जो तारुफ़ इहो हो नाज़रीन त जेको पंहिंजे ज़ेब ज़ीनत जे करे सिंध जो पेरिस कोठियो वेंदो हो, पर अॼु उहो शिकारपुर अव्हां खे ॼण त मुंहं जे दर जी ॾेख ॾेई रहियो आहे। ऐं हुनजी जेके नई शिनाख्त थी वई आहे उहा इहा त ॼण त पेर न रख शहर आहे। दोस्तो, जॾहिं माण्हू ॿाहिरीं सुनसानियत ऐं वीरानगी खे ॾिसे थो त पोइ पंहिंजी ज़िंदगी जे मुख़्तसिर पंध ऐं असली पुॼाणीअ ते गौर वीचार ज़रूरु करे थो। बकोल यादि जे त सुनसान डगर वीरान नगर, कंहिं वक़्तु हुयो आबाद मगर, थी मुंहिंजा पेर शिकीन न ॾे ऐं मुंहिंजो पंधु पुॼाए थी। ज़िंदगी जो सफ़र केतिरो मुख़्तसिर आहे, अलविदाऊं करे थी कपर, टिम टिमायूं। दोस्तो, इंसान जॾहिं ॿार हूंदो आहे त हू ज़िंदगी खे चङी तरह नाहे सम्झी सघंदो। हू ज़िंदगी जे मुंझारनि पेचीदनि खे सम्झण खां कासिर हूंदो आहे। ऐं उन वक़्तु बज़ाहिर इंसान खे ईअं लॻे थी जेका ज़िंदगी आहे हू मौज मस्तिन में हूंदो आहे, पर उनखे इहो यादि रखणु खपे बकोल यादि ॾे त अणॾिठो मौत, अणतर मौत माण्हू जहिड़ी बेख़बरी ऐं नादानीअ ते सवाइ मुस्कुराइण जे ॿियो कुझु बि न कंदो। मौत ॼण मुस्कुरायो ॿुधी ज़िंदगी ॿार जी ॻाल्हि आहे। ऐं दोस्तो, माण्हू मतारा जेकी पंहिंजे अंजाम में मौत खे नथा ॾिसी सघनि, जेकी ज़िंदगी जे रंग रनायनि में मस्तिन में हर वक़्तु महू आहिनि अॼोके दौर जा माण्हू, उन्हनि सभिनी खे पंहिंजी उन फ़ानी हयातीअ खे हक़ीक़त खे सम्झणु घुरिजे त उनजी ज़िंदगी जेका आहे, इंसानी ज़िंदगी जेका आहे, उहा अबदी न आहे। ऐं उन अबदी हक़ीक़त खां आशना थियणु घुरिजे असां सभिनी खे त जॾहिं मौत जो कापारी धक ज़िंदगीअ खे लॻंदो आहे त नाज़रीन त पोइ ज़िंदगी जे बारे में जेको कुझु तो चयो, मूं चयो, उन्हनि सभिनी जी हक़ीक़त इंसान जे अॻियां पाण मुरादो सभु राज़ ऐं हक़ीक़तूं अयां थियनि थियूं। बकोल यादि जे त मौत हर कंहिंखे ॾिसे त आदमी केॾो कुॾनि, तो चयो ज़िंदगानी हक़ीक़त हुई, केतिरी ज़ोर सां मौत जी लत हुई। सो तो चयो ज़िंदगानी हक़ीक़त हुई, पर केतिरी ज़ोर सां मौत जी लत हुई। जॾहिं इंसान पंहिंजे ऐन ते पुॼे थो त पोइ उन हक़ीक़त जी ख़बर पवे थी त ज़िंदगी फ़ानी आहे, इंसान फ़ानी मख़लूक आहे। अयाद असांखे सम्झाए थो। दोस्तो, हिन सां गॾु प्रोग्राम मुडात अनोखी आंदी आहे पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼे थो। असां मूंखे ॿुधाईंदा हलूं त अॼु असां सिंध जे महान शाइर शेख अयाज़ जी शाइरीअ में मौजूदु फ़ानियत जे तसवर खे हुनजे किताब शाइरीअ जे मजमूए जे किताब भंवर भरी आकाश मां हवाला ॾेई करे असां हुनजी फ़ानियत जो तसवर ज़ेरे बहस आंदोसीं। प्रोग्राम उॾात अनोखी आंदिया जी पूरी टीम मिज़बान मुनीर डोमकी ऐं कैमरामैन एहसान डोमकी खे ॾींदा ॿिए प्रोग्राम ताईं इजाज़त। तेसि ताईं अल्लाह वाहिद।